अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैमरामैन हसन उमरानी सां गॾु मां आहियां सलीम जलवाणी। अमीर ॾिसी रहिया आहियो सरकार न्यूज़। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रतो जेकमावर रोड ते, जिते हिकु रात में अणॼातल चोर चइनि दुकाननि समेत मस्जिद जा ताला तोड़े उते क़ीमती सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। अचो त हिन सिलसिले में दुकानदारनि समेत मदरसे जे पेशवाउनि जिन सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हुननि जो छा चवणु आहे। जी साईं, पंहिंजो नालो ॿुधायो। मुंहिंजो नालो संकेत राहिब आहे। जेकंबा रोड ते असां धंधो मज़दूरी कंदा आहियूं। राति जो हिते चोरी थी वियूं आहिनि ऐं संकेत चवां असांजो तालो जेको आहे त भञी कैंची सां कटे ॿार ते रोड ते उछलाए वियो आहे। बाक़ी ॿियो असांजो हिन में ॿियो काठ किले जो माना उहो नुक़सानु असांजो न थियो आहे। बाक़ी इहे जेके ओड़े पाड़े वारा जेके माण्हू उन्हनि जो तमामु नुक़सानु थी वियो आहे। ॿुधिबा सो महिरबानी करे असांखे हिते चौकी बि का खपे राति जो। ऐं असां सां ॿियो जेको आहे त तमामु राति जो उथण वेहण लाइ तंगी आहियूं। असां हिते कमु बि कंदा आहियूं राति जो। हिते बिछनी अहिड़ा माण्हू हलनि था जेके हिते नुक़सानु करे था वञनि। बाबा हिन रोड ते जेकमावर रोड ते हिकु ई इहो सॼो ॾींहं में घणी चोरी थी? में 3-4 चोरी थियूं आहिनि। हुनजो दुकानु भञी आहिनि गांगरे साहिब जो। हेॾो के चवां आहे चनो साहिब वारनि जा घरऊं ट्रैक्टर बि धिके आहिनि। सो उन जे करे वरी मदरसे मां 5-6 चोरियूं थी वियूं साईं। तव्हां हाणे हक़दार अमलदार आहियो जेको तव्हां पंहिंजी कानून जी कार्रवाई सुठी करे रखो। जेके ग़रीब सुख जा साह खणनि। ॿुधी साईं, उहो कीअं सुख जो साह खणंदा? ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हिन महिल ताईं एसोसिएशन साहिब जेको असांजो अब्दुल कादिर चांडियो शाह नालो हुयनि, चांडियो साहिब भलो माण्हू हो, आयो हलियो वियो, उहो हिते हलियो त हिते जा माण्हू जेके आहिनि त हिकिड़े माण्हुनि खे उन्हनि चयो त इहो साहिबु असांजे न रहे त हुन चयो बाबा मां पंहिंजी कानून फुर कंदुसि। बाक़ी जेके हल्कियूं चलकियूं जेके चोरियूं थियनि थियूं इहे मां बंदि कराईंदुसि। मूंखे फुल ऑर्डर ॾियो। हुनखे ऑर्डर न थियो हुन चयो मां हली वेंदुसि। बसि मुंहिंजो कहिड़ो कमु आहे? हिन जो मक़सदु जेको सुठो कमु कंदो सुठो उन खे कढी था अचनि। बसि हाणे हुकूमत जेको आहे असांजी थाणे वारी आहे उहो थोरो घणो पंहिंजो इहो एतिराम करे त को माना गश्त लॻाइनि या को कुझु कनि या को मिसाल ॻाल्हि आहे उहो बि नथो थी सघे। जी साईं, सभ खां पहिरियों पंहिंजो नालो ॿुधायो। साईं मुंहिंजो नालो नूर हसन चनो आहे। छा कंदा आहियो तव्हां? आरे मिशन जो कमु कंदो आहियां। छा मसलो थियो आहे? मसलो असां सां वॾो नाहक थियो आहे, वॾो ज़ुल्म थियो आहे। हिकु राति मंझि 4-5 चोरियूं असांजी थी वियूं आहिनि। उन लाइ दुकान जेको आहे भॻो अथऊं, उन मंझि मोबिल खईं अथऊं, टायर खयां अथऊं, ॿाहिरियों ॿियो दुकानु आहे रखण जो उहो भॻो अथऊं। गंज ते अने बारे मां वेंदुमि उन्हनि सां ॻाल्हाईंदुमि जंहिंमें मदरसो आहे, काफ़ी चोरियूं थियूं आहिनि। मूंखे तव्हां पंहिंजो ॿुधाए त छा मसलो थियो, छा चोरी थियो अथव? असांजी चोरी कटर मशीन खयूं अथऊं जेको कटाई कंदा आहियूं। उनजे अलावा असांखे चवां ट्रैक्टर जेको आहे सो उहो काहे आहे न, उहो चालू न थियो अथनि, उनखे छॾे विया आहिनि। वरी मोटर साइकिल काहे आहिनि, उहा हिन महिल ताईं न मोटी आहे। असां वाक़े जी जेको आहे NC कटराई अथसि। हिन महिल ताईं का शइ न थी आहे। पुलिस कोई बि तावन न कयो आहे। वधीक जेकी तव्हां महिरबानी कयो। ॾिसो, हिन महिल तव्हांखे ख़बर आहे त रतदरे में SHO आहे चांडियो साहिबु हुयो। जी साईं। उन सुठी कारकर्दगी ॾेखारी, शहर में अमन अमान क़ाइमु थी वियो। चंद ॾियार जी वाह। उनखे 15 ॾींहं न रखे वियो। साईं अहिड़े माण्हू खे न छॾींदा न। जेको चोरनि जी नानी हूंदो उनखे उन माण्हूअ खे हिते रहाईंदा न। जेको चोरनि जे कढ हूंदो त उनखे न छॾींदा न। कोरोना में अधु तबाह थी वियासीं, जेका बीमारी आई। जी जी। बाक़ी जेको बचो हुयो उहो वरी असांखे बरसातुनि तबाह करे छॾियो। मुश्किल सां हाणे साह था खणूं, उहो साह बि करण नथा ॾियनि। नाजाइज़ आहे, वॾी नाजाइज़ आहे। असां रात जो ग़रीब माण्हू हिते को रही नथो सघे। अस्सलाम वालेकुम साईं, छा मसलो थियो? वालेकुम सलाम। मदा कल्ह चोर आया हिते पाड़े मां। कल्ह फजर जो सुबुह जो चोर आया पाड़े मां, दुकान कटे उन्हनि मां चोरी बोरी थी वियो। हितां मस्जिद जो बि बेंटी कटे खणी विया। हितां दरवाज़नि जा बि ताला तोड़िया त मस्जिद जा बि? जी जी, तालो कटे मस्जिद जो। वधीक मौलवी साहब न आहे त वधीक तफ़सील तव्हांखे ॿुधाए अलाए ॿियो नुक़सानु थियो आहे अलाए न। अस्सलाम वालेकुम साईं, सभ खां पहिरियों पंहिंजो तारुफ़ करायो। तारुफ़ सर, मुंहिंजो नालो सैयद राजा हैदर अली शाह आहे। फतेहपुर महले जो रवासी आहियां। हिकु राति में हिते 5 वारदातियूं थियूं आहिनि जेकंबा रोड सां। चननि जो मार्केट आहे, चननि जा दुकान आहिनि, अन्न वारे जो दुकानु आहे ऐं उन खां अलावा रखण जो सदोरे खोखर जो दुकानु आहे, उहो भॻो अथऊं। उन खां अलावा पोयां उन जे आरो मशीन आहे और उन कारखाने जो दरवाज़ो भॻो अथऊं ऐं उतां कटर मशीन खईं अथऊं। उन खां अलावा उतां नूरमन चने जो पोयों जॻह आहे
दर ते ट्रैक्टर बीठो हुयो, अंदरे पासे ॾांहुं मोटरसाइकिल बीठी हुई। मोटरसाइकिल काए विया आहिनि, ट्रैक्टर काइण जी वॾी कोशिशि कई अथऊं, उतां दर तां काए अॻिते करे विया आहिनि, ट्रैक्टर स्टार्ट न करे सघिया आहिनि। पोइ वरी जेको आहे उन मां उते हथ कढिया अथऊं। वरी उन जे भरिसां हिकिड़ो मदरसो आहे बिरोइन जो, जंहिंमें बैटरियूं लॻल हुयूं, उहा पट ड्राह कई अथऊं। उतां बि उहे सामान कुझु खणी न सघिया आहिनि, उहो उते छॾे विया आहिनि। बाक़ी जेको दुकाननि जो जेको बि नुक़सानु आहे ऐं सामान सड़ीलो आहे, चननि जो आटोज़ आहे, खोखर जो सदोरे जो दुकानु आहे, ऐं जेको आहे त गांगरे जो सईद जो दुकानु आहे, उतां उहो नुक़सानु करे विया आहिनि ऐं मोटरसाइकिल प्लस कई आहिनि। 15 ॾींहं अॻु मुंहिंजो पोएं पासे ॾांहुं फतेहपुर में ई मेन घिटीअ में मुंहिंजो दुकानु आहे, उन दुकान जी बि चोरी थी वई हुई ऐं जेको आहे मुंहिंजे दुकान जी बि चोरी थी वई। वरी भरिसां भटिन जो घर हुयो, उन्हनि जो बि माना जेको आहे दरवाज़ा कटे करे ताला, ऐं जेको आहे त उतां बि मोटरसाइकिल कायूं, उनजो ॿियो नुक़सानु थियो, उन्हनि जे घर में बि घिरिया हुआ। बहरहाल जेको आहे मोटरसाइकिल बिरोइन जे घिटीअ में पोयां छॾे ऐं जेको आहे फ़रार थी विया। रते देरे ख़ासि करे रते देरे ऐं माना जेको आहे शहर सां एॾो माना नाजाइज़ी कमु थो थिए। हर राति जो ॾोह थो थिए, निंड आराम माण्हूअ जी चट लॻी पई आहे। हिकु सियारे जे करे धुंध आहे, उन खां अलावा वरी साॻी टाइम माना जेको आहे बिजली बि हली थी वञे, उन जे करे तमामु माना अञा वधीक दिक़त थी थिए। ये अलॻि किस्सा रहिया। हिकु शइ सम्झायो, जेकॾहिं कोई ऑफिसर अचे थो रते में सुठे तरीक़े सां कमु करे, ऑफिसर साईं जेको अॻु में हुयो चांडियो साहब, कुझु माना शहर वारनि खे साहु पटरायो उन माण्हूअ। जाकूं उहो बदिली थी आहे, ताकूं मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो को माण्हू न आहे जेको मिसाल ॻाल्हि 15 ते कॉल था कयूं, 15 वारा खणनि था, चई अदा असां त शिकारपुर मां था ॻाल्हायूं, है न। पुलिस जो तावन बि एॾो माण्हुनि सां न आहे, है न। त एन मौक़े ते ॾोह थिए थो, एन मौक़े ते माण्हू फ़ोन करे थो, 15 खे ई कंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। बेमाना जेको आहे रिप्लाई इहा ई थी अचे, बाबा असां शिकारपुर 15 था ॻाल्हायूं। त मजबूरी थी वञे, पोइ मजबूरन माण्हू जेको आहे त लाड़काणे माना SP ऑफिस में फ़ोन करे थो, कंट्रोल लाइन ते फ़ोन करे थो, उतां कुझु रिलीफ वरी थाणे वारनि खे मिले थो, पोइ मिड़ेई जेको आहे ग़रीब माण्हूअ जो गुज़र सफ़र थिए थो। आख़िर में आला अख्तियारनि कहिड़ी अपील कंदा? असां आला अख्तियारनि खां इहा ई अपील कयूं था, माना जेको आहे त अलाह जे नाले ते रते देरो हिकिड़ो मरकज़ी शहर आहे ऐं उन खां अलावा जेको आहे त सियासी लेवल जो गढ़ रहियो आहे रतो देरो। त इन जे करे इन रते देरे खे थोरी घणी इन बारे में फैसिलिटी ॾिनी वञे, सुठा ऑफिसर हिते हुजनि, ॾोह को इंसानु बची सघे। मज़ूर माण्हू आहिनि, हर कोई माना जेको आहे ॾुतड़ियो पियो आहे, को बरसातुनि में ॾुतड़िजी वियो, को कोरोना में ॾुतड़िजी वियो, को गुरबत जे हिसाब सां ॾुतड़ियो पियो आहे, ऐं जेको आहे त को सुठो ऑफिसर ॾेई रते देरे जो बचाव करायो वञे। जी हाँ, नालो ॿुधायो त मां मुंहिंजो नालो फिदाउल ॾिना आहे, सुबुह जो दुकानु भॼी करे वञो, हुन मां सामान वग़ैरह चोरी कयो अथऊं। 5 कार्टून मोबिल जा आहिनि ऐं 5 टायर आहिनि ऐं कुझु रक़म मुंहिंजी पई हुई, कागज़ वग़ैरह ॾिनो नी पुलिस NC वग़ैरह कटाए छॾी आहे। असांजो हिकमत खे अर्ज़ु था कयूं त असांजी महिरबानी करे